FIA इमिग्रेशन की कार्रवाई 3 औरतों गिरफ्तार कयूं आहिनि। कराची में FIA पारां ही कार्रवाई कई वई आहे। उमिरि जी आड़ में पिनण लाइ वेंदड़ 3 मुसाफ़िर औरतूं गिरफ्तार कयूं आहिनि। गिरफ्तार औरतुनि में उरूज फातिमा, मरियम नज़ीर ऐं जमीला बीबी शामिल आहिनि। FIA पारां चयो वियो आहे त गिरफ्तार औरतुनि वटि वापसी जी टिकट ऐं होटल बुकिंग मौजूद न हुई। गिरफ्तार औरतुनि वटि उमिरि जी अदायगी लाइ ज़रूरी रक़म बि न हुई। खबर वासा शेयर कई पिया। FIA इमिग्रेशन की कार्रवाई 3 औरतूं गिरफ्तार कई वयूं आहिनि। उमिरि जी आड़ में पिनण लाइ वेंदड़ 3 मुसाफ़िर औरतूं गिरफ्तार थियूं आहिनि। FIA मूजिब गिरफ्तार औरतुनि में उरूज फातिमा, मरियम नसीर ऐं जमीला बीबी शामिल आहिनि। गिरफ्तार औरतुनि वटि वापसी जी टिकट ऐं होटल बुकिंग मौजूद न हुई। गिरफ्तार औरतुनि वटि उमिरि जी अदायगी लाइ ज़रूरी रक़म बि न हुई। अहम ख़बर वासा शेयर कयूं पिया। कराची खां FIA इमिग्रेशन की कार्रवाई 3 औरतूं गिरफ्तार कयूं आहिनि। उमिरि जी आड़ में पिनण लाइ वेंदड़ 3 मुसाफ़िर औरतूं गिरफ्तार कयूं आहिनि। FIA पारां गिरफ्तार औरतुनि में उरूज फातिमा, मरियम नज़ीर ऐं जमीला बीबी शामिल आहिनि। FIA जो चवणु आहे त गिरफ्तार औरतुनि वटि वापसी जी टिकट ऐं होटल बुकिंग मौजूद न हुई।